समझण इएं खपे न यासिर साहब त इलेक्शन्स जॾहिं थींदियूं आहिनि ऐं जॾहिं इलेक्शन्स में पहिरीं खां रिथियलु हूंदो आहे त पोइ छा थी रहियो हूंदो आहे पोइ अगरि मुल्की सतह ते झुरलू फिरणो हूंदो आहे त पोइ थींदो इहो आहे त असांजी जेके मुख़्तलिफ़ अदवार में ऐं हिन दफ़े जी ॻाल्हि नथो कयां सदाईं जीअं असांजे मुल्क में थियो आहे त एस्टैब्लिशमेंट पोइ हुन एरिया में अहिड़ा ऑफिसर्स मुक़ररु कंदी आहे कराईंदी आहे या अगर पॉलिटिशियन कराए रहियो हूंदो आहे त पंहिंजी मर्ज़ी जा DC SP कमिश्नर DIG ही सभु पंहिंजी मर्ज़ी जा लॻंदा आहिनि छाकाणि त हू जेका प्री पोल रिगिंग आहे ऐं पोस्ट पोल रिगिंग आहे उन में सिविल ब्यूरोक्रेसी जो या वॾो हथु हूंदो आहे छाकाणि प्रिज़ाइडिंग ऑफिसर सिविल हूंदो आहे रिटर्निंग ऑफिसर सिविल हूंदो आहे केयर गवर्नमेंट इल्ज़ाम बि लॻा ठीकु आहे हाणे हीउ जेको आहे पंहिंजो छा लियाकत अली चट्ठा साहब जेको आहे हिन खे जी मुक़ररी ई निगरान दौर में थी आहे त लामोहल आहे हिन सां के तइ थियो हूंदो न बाबा हीअ असां कमु कंदासीं तूं कंदे न ज़रूरु चयो हूंदो हा कंदसि या चयो हूंदो बाबा अगरि तूं नथो करणु चाहीं त पंहिंजा टपड़ वेड़े वठि इहो थींदो आहे न सही अच्छा इहो जेको हनीफ़ अब्बासी चए थो त मुंहिंजे इलेक्शन जीतने के 2 दिन के बाद कमिश्नर ने मुबारक दी छाकाणि त हुन इहो सोचे सम्झे करे रहियो हूंदो न हाणे थिए छा पियो इहो जेको कमिश्नर साहब जी ॻाल्हि मूंखे सम्झ नथी अचे त सोशल मीडिया ऐं पॾेई पाकिस्तानियुनि जे प्रेशर में अची हुनजो ज़मीर जागी पियो आहे ऐं सम्झां थो कुझु ॿियो बि थियो आहे ऐं सम्झां थो त हीअ जेका हिन इलेक्शन खे जिन्हनि बि मैन्युपुलेट या मैनेज कयो पिए मूंखे लॻे थो त उते बि रंधिणे में को रोलो आहे किथे को शयूं स्टेटस को टुटी पियो आहे हुनजा सबब आहिनि हिकिड़ो वॾो सबबु इहो आहे जेको अवामी मोट आहे जेको पंजाब ऐं KP ऐं कराची जा माण्हू जंहिं तरीक़े सां निकिरी पिया हुन सॼी प्लानिंग खे अपसेट करे छॾियो लेकिन ॻाल्हि इहा आहे त हीअ सभु हुनजा आफ्टर शॉक्स आहिनि ज़िलज़िलो 8 फरवरी ते अची चुको हो हाणे कॾहिं छा पियो थिए कॾहिं ॾिसो न चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट मूंखे हैरत थी चीफ जस्टिस कॾहिं बि मुंहिंजे ख़्याल ईअं प्रेस खे न ॾींदा आहिनि आम तरह पर हिननि काज़ी फ़ाइज़ साहब ज़रूरी सम्झो त मथस अगरि इहो इल्ज़ाम आहे त हू निकिरी करे ऐं हिकिड़ो वज़ाहत करे पंहिंजी त भई हीउ कूड़ आहे बेबुनियाद आहे ज़रूरु चीफ जस्टिस साहब आहिनि सही चवंदा हूंदा हीउ बेबुनियाद हूंदो लेकिन $1 मिलियन जो सवाल इहो आहे त हिन खे थियो छा ऐं अगरि हिकिड़ो कमिश्नर लेवल जो माण्हू हिकु सियासी माण्हू त नाहे अगरि कमिश्नर लेवल जो माण्हू पंहिंजी नौकरी पंहिंजी कैरियर पंहिंजो सभु कुझु दाव ते लॻाए हिन स्टेज ते वञे पियो त यार एतिरो त डिज़र्व करे थो न त हुन 13 सीटूं जेको चए पियो जेके सभु जो सभु शायदि नवाज़ लीग वटि वयूं आहिनि त हुन ते रिज़ल्ट्स त होल्ड करणु खपनि ऐं ॾिसी वठणु खपे 45 ऐं 47 जो किसो आहे पाण बि चए थो त सिर्फ़ु फॉर्म 45 ॾिसी वठो त ठीकु आहे न त हाणे भला हिकिड़ी को ख़बर ख़ान खमीसो कान थो कोन पियो चए न कमिश्नर रैंक जो माण्हू चए पियो त भला इन ॻाल्हि जो मुतकाज़ जो त हू आहे न घुर्जाऊ हिन ॻाल्हि जो हिन जो इस्तीफ़ा ऐं हेॾो वॾो क़दम जो भला थोरी इन्वेस्टिगेशन थोरी जांच त कराए वठो